अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां दिलेर सिंधी हिन वक़्तु मौजूदु आहियां सदर में। ऐं दोस्तों हे अथव गुल प्लाज़ा। हे ॾिसो था, इहे सॼो ख़तमु थी वियो आहे गुल प्लाज़ा। हाणे माण्हू जेके आहिनि जिन जा दुकान वग़ैरह आहिनि उहे अचनि था हिते। ॾिसो था परते इहो आख़िर ताईं कुंड ताईं यको गुल प्लाज़ा अथव। हेॾां वरी इहे साम्हूं अथसि, हेॾां मथे चढ़ण जो रस्तो हेॾां हुयसि। माण्हू अचनि था अञा जिन जा दुकान आहिनि, मालकीअ लाइ गाॾियूं बीठियूं आहिनि। हे वेंदो अथव रस्तो हेॾे सिटी कोर्ट ॾे। अॼु 5 ॾींहुं आहे